नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार हिते रिपोर्ट आहे यूसी दिल्ली कोटरा खां ज़ुल्फ़िकार सोलंकी जी। हाई स्कूल गुलाम मोहम्मद पंवर मां कंप्यूटर ऐं पखा मोटर काफ़ी ॿियो क़ीमती सामान चोर चोरी करे विया। हाई स्कूल जे हेड मास्टर जो चवणु हो मुताबिक़ त स्कूल में को बि चौकीदार मुक़ररु न आहे। असां DO खे काफ़ी दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं। चौकीदार जे लाइ अॼु ताईं असांजे स्कूल खे चौकीदार न मिलियो, जंहिंजे करे चोरियूं थियूं आहिनि। उन चोरी वापसि कराइण लाइ स्कूल जे शागिर्दनि, समाजी वर्कर, सहाफ़ी ऐं ॿियनि गॾिजी एहतिजाज रिकॉर्ड करायो। SSP नौशरो फिरोज़ खे अपील कई त असांजे स्कूल जी जेका बि चोरी थियल आहे सभु वापसि कराए ॾिनी वञे। असां शागिर्दनि जी तालीम में इज़ाफ़ो थिए, शागिर्दनि में मायूसी छयल आहे। सामान न हुजण करे एहतिजाज रिकॉर्ड कराइण वारा कामरेड ख़ालिद चन्ना, कामरेड सजाद पंवर, सोशल वर्कर ज़ाहिद पंवर, सोशल वर्कर आकाश सोलंकी, सोशल वर्कर बाबू पंवर।